नाज़रीन, बदीन खां ख़बर आहे अल्ताफ़ मेमन जी अव्हां ताईं पहुचायूं पिया। बदीन दरगाह आलिया लवारी शरीफ़ जे 7 सजादा नशीन हज़रत पीर बादशाह ख्वाजा पीर गुल हसन शाह सिद्दीकी कुरैशी नक्शबंदी क़दसे सराजन जो 45हों सालियानो उर्स मुबारक पाकिस्तान समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहंदड़ दरगाह आलिया लवारी शरीफ़ जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो। उन सिलसिले में शरीफ़ जो मुख्य इज्तिमा दरगाह आलिया लवारी शरीफ़ ते थियो। उर्स शरीफ़ जा इंतज़ाम दरगाह आलिया लवारी शरीफ़ जे मौजूदा सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक़ कुरैशी नक्शबंदी जन तरफ़ां कया विया, जॾहिं त पूरे मुल्क मां मुरीदनि अक़ीदतमंदनि मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि वॾी तादाद में शिरकत कई। नशात तंज़ीम नाजिया शागिर्द तंज़ीम नशात गर्ल्स विंग जमायत लवारी शरीफ़ जे कारकुननि ऐं नशात सिक्योरिटी वॉलंटियर्स ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। उर्स शरीफ़ जूं तक़रीबूं ज़ोहर नमाज़ खां शुरू थियूं, जेके सॼो ॾींहुं जारी रहियूं।